अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबा कलाम वाकई खूब चयो आहे। दुनिया जी सभ खां घणो ॾुख ॾियण वारी शइ गुरबत आहे, जो इंसान जी ख़ुददारी ऐं इज़त नफ़्स खे कुचले छॾींदी आहे। वाकई खूब चयो आहे। दुनिया जी सभ खां घणो ॾुख ॾियण वारी शइ गुरबत आहे, जो इंसान जी ख़ुददारी ऐं इज़त नफ़्स खे कुचले छॾींदी आहे। गुरबत में मोहबतूं ऐं रिश्ता अक्सर टुटी पवंदा आहिनि। गुरबत में मोहबतूं ऐं रिश्ता अक्सर टुटी पवंदा आहिनि। जेसी ताईं वसाइल कोन आहिनि, दुनिया जो रवैयो बदिलजी वेंदो आहे। वाकई खूब चयो आहे। दुनिया जी सभ खां घणो ॾुख ॾियण वारी शइ गुरबत आहे, जो इंसान जी ख़ुददारी ऐं इज़त नफ़्स खे कुचले छॾींदी आहे। हिक तरफ़ी मोहबत ग़म केरु सम्झे, दुनिया में अकेलो रहणु ॾोखो फ़रेब। हिक तरफ़ी मोहबत ग़म केरु सम्झे, दुनिया में अकेलो रहणु ॾोखो फ़रेब। गुरबत जो बोझ हिक अहिड़ी हक़ीक़त आहे। वाकई खूब चयो आहे। दुनिया जी सभ खां घणो ॾुख ॾियण वारी शइ गुरबत आहे, जो इंसान जी ख़ुददारी ऐं इज़त नफ़्स खे कुचले छॾींदी आहे। बेरोज़गारी जवानीअ जी गुरबत कॾहिं कॾहिं ईअं महसूस थींदो आहे। बेरोज़गारी जवानीअ जी गुरबत कॾहिं कॾहिं ईअं महसूस थींदो आहे। ॻाल्हि जो वज़न घटि थी वेंदो आहे, जो चवण लाइ कुझु बि कोन बचियो आहे। वाकई खूब चयो आहे। दुनिया जी सभ खां घणो ॾुख ॾियण वारी शइ गुरबत आहे, जो इंसान जी ख़ुददारी ऐं इज़त नफ़्स खे कुचले छॾींदी आहे। शायदि गुरबत अहिड़ो ऐब आहे जो हर ख़ूबी लिकाए छॾींदो आहे। शायदि गुरबत अहिड़ो ऐब आहे जो हर ख़ूबी लिकाए छॾींदो आहे। माण्हू अहिड़ी नज़र सां ॾिसंदा आहिनि जहिड़ो का घटिताई आहे। गुरबत हिकु तलख़ हक़ीक़त आहे। वाकई खूब चयो आहे। दुनिया जी सभ खां घणो ॾुख ॾियण वारी शइ गुरबत आहे, जो इंसान जी ख़ुददारी ऐं नफ़्स खे कुचले इज़त नफ़्स खे कुचले छॾींदी आहे। ख़ुदा वॾो करीम हर इंसान ते पंहिंजो करम फरमाए, तंगदस्ती दूर करणु फरमाए, सिहत नेमत हज़ार अता फरमाए। आमीन। ख़ुदा वॾो करीम हर इंसान ते पंहिंजो रहम करम फरमाए, तंगदस्ती दूर करणु फरमाए, सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कनि फरमाए। अल्लाह रहीम रब करीम तवाबुल रहमान रहीम आहे। वाकई खूब चयो आहे। दुनिया जी सभ खां घणो ॾुख ॾियण वारी शइ गुरबत आहे, जो इंसान जी ख़ुददारी ऐं इज़त नफ़्स खे कुचले छॾींदी आहे।